किस्सा गो में सलाम अर्ज़ आहे। हिन कोविड-19 खे जॾहिं असां गौर सां ॾिसूं था त केतिरियुनि शयुनि जो अहसासु थिए थो त ही बि सोचिजे, हू बि सोचिजो, पर अलाए छो इन जो हिकिड़ो ज़ाती अहसासु थिए पियो मूंखे त असांखे इहो इदराक कोन्हे त असां किथे बीठा आहियूं। हीअ जेका हिकिड़ी इनफ़रादी बीमारी आहे ऐं पोइ इज्तिमाही थी वञे, उन में जेकॾहिं गौर कजे त हर माण्हूअ खे पंहिंजी हिकिड़ी असेसमेंट हुअणु खपे त असां छा आहियूं, किथे आहियूं ऐं असांखे कहिड़ी जाइ ते बीहणु खपे। मां को दीनी आलिम कोन आहियां, न को मूंखे का घणी मज़हब जी ॼाण आहे, पर मूंखे बहरहाल एतिरी ख़बर आहे त इंसान खे जेकॾहिं पंहिंजे अंदर में नदामत आहे ऐं हू पंहिंजनि गुनाहनि ते नादिम आहे, माफ़ी जो तलबगार आहे, त घणियूं शयूं आहिनि, घणा काज आहिनि जेके सरिजी सघनि था। अशफ़ाक़ साहब जो हिकिड़ो क़िसो आहे ज़ाविया में, उहो अव्हां सां शेयर करणु चाहियां थो। पाण लिखियूं त मां जॾहिं रेडियो पाकिस्तान लाहौर ते हुयुसि त मूंखे चयो वियो त म्यूज़िक जे लाइ कुझु सुठा आवाज़ ॻोल्हे अचे। मूंखे चयो वियो त तूं कंहिं मख़सूस इलाइक़े में जिते ॻाइण वारा रहनि था उते वञु ऐं उतां वञी कुझु ॻाइणियूं हथु करे अच जंहिंजो आवाज़ु असांखे खपे थो, छाकाणि त फीमेल सिंगर्स असां वटि कोन्हनि। जी, हाणे मूंखे ॾाढो अजीब लॻे पियो त मां हिकिड़े अहिड़े जाइ ते वञा जिते असां जहिड़नि माण्हुनि जो वञणु कोन थींदो आहे, पर बहरहाल सरकारी हुकुम हुयो, सो मूं हिकिड़ो क्लर्क साण खयों ऐं मां उन जाइ ते वञी पहुतसि जिते ॻाइण वारियूं हुयूं। मूंखे ॿुधायो वियो त हिकिड़ी जाइ आहे जिते 3 ॼणियूं रहनि थियूं ऐं जेके ॾाढो सुठो ॻाइनि थियूं, जेके सुर ॼाणनि थियूं ऐं जिन खे सुर जी ख़बर आहे। सो मां जॾहिं उते पहुतसि, ख़बर पई माड़ीअ ते हुनजो घर हो। ॾाकणु चढ़ी जॾहिं दरवाज़े खे खड़कायोसीं पिए त मूं छित में ॾिठो त हिकिड़ो ग़ालीचो छित ते लॻल हुयो। त मूं सोचियो त हिननि छित में ग़ालीचो कीअं आयो आहे, ग़ालीचो त फ़र्श में विछाइबो आहे। पोइ बहरहाल जीअं ई दरवाज़ो खुलियो त ख़ातून मिली असांखे, हुन ॿुधायो त मां नर्स आहियां, नर्सिंग जो कमु कंदी आहियां, मुंहिंजो मुड़ुसु बि हिकिड़े हॉस्पिटल में कमु कंदो आहे। मुंहिंजी मासी ॻाइण वारी हुई, मुंहिंजी माउ हुई ऐं हुनजी हिकिड़ी कज़न हुई, पर उहे हाणे कोन्हनि खे, हिकिड़ी वफ़ात करे वई आहे, हिकिड़ी त लॾे वई आहे। उन्हनि जो सुर हुयो, सो कमाल हुयो। त हुन चयो इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे छॾे ॾे, मूंखे रुॻो इहो ॿुधाए त हीउ जेको तो ग़ालीचो आयो आहे छित ते, इहो ग़ालीचो छा आहे? त हुन चयो त हीउ ग़ालीचो कोन्हे, हीउ अबाबीलनि जा घर आहिनि ऐं अबाबील उते ईंदा आहिनि जिते सुर लॻंदो आहे। जंहिं जाइ ते लहन हूंदो आहे, सुर साकित थींदो आहे, उते अबाबील ईंदा आहिनि। असांजे घर में मासी वारा, अम्मा वारा सुर लॻाइणु ॼाणंदा हुया, सो अबाबील ईंदा हुया। इशफ़ाक़ साहब लिखंदा, मां हैरान थी वियुसि हुनजी ॻाल्हि ते, त हुन पंहिंजे किसे खे अञा अॻिते वधायो। चईसीं जॾहिं पोइ हू हितां हलियूं वयूं त पोइ अबाबील बि हलिया विया। त असां अलाह खे अर्ज़ु कयो तीअं अलाह साईं असांखे पंहिंजा अबाबील मोटाए ॾे, असांखे मज़ो नथो अचे घर में। पोइ ईअं थियो त हिकिड़ो जोड़ो मोटी आयो ऐं उन जोड़े हिते अची पंहिंजा अखेरा वसाया ऐं अखेरनि में हुननि बचा ॾिना। हिकिड़े ॾींहुं छा थियो त ॿियनि तां हिकिड़ो शदीद तूफ़ान आयो, वाछ हली ॾाढी, मींहुं वसियो ऐं उन में छा थियो त उहो अखेरे मां हिकिड़ो बचो हेठि किरी पियो ज़मीन ते। मां हुउसि अकेली घर में, मूं ॾिठो हीउ त हीअं मरी वेंदो। मूं छा कयो, हिकिड़ो नंढिड़ो खोखो खयों, हुन में थोरी कपहि रखी, हुन बछड़े खे हुन में रखियो ऐं उन साॻी जाइ ते हुनखे रखी छॾियो। राति जो देरि सां मुंहिंजो मुड़ुसु जॾहिं नौकिरीअ तां वापसि आयो त हुन मूंखे चयो त सभु ख़ैरियत हो? चई सभु ठीकु आहे, सभु ठीकु आहे। वरी उहो जेको अबाबील जो बचो हो न, उहो किरी पियो हुयो ऐं उनखे मूं संभाले वरितो। चई तो छा कयो? चई मूं हुनखे खयों ऐं हुनखे दॿे में विधुमि ऐं हुते वापसि रखियुमि। चई मुंहिंजे मुड़ुसु चयो त ख़ुशबख़्त, हीअ जेके अबाबील आहिनि ऐं बल्कि केतिरा पखी अहिड़ा आहिनि जेके बर्दाश्त कोन कंदा आहिनि त हुनजे बचे ते के इंसान जो हथु लॻे ऐं तो हुनखे खणी मथे रखियो। ऐं तोखे हिन ॻाल्हि जो अहसासु कोन्हे त असीं त सुठा माण्हू न आहियूं, असीं त पेशे सां लॻापियल माण्हू आहियूं, असांजो दर्जो किरियल आहे। तो इन्हनि हथनि सां उन अबाबील खे कीअं हथु लाथो? चई हाणे मां परेशान थी वियसि त हीअ त अलाए छा कमु थी वियो। चई मुंहिंजे मुड़ुसु साईं मूं जाइ नमाज़ विछाई ऐं असां वेही रहियासीं हुते ऐं असां चयोसीं अलाह खे त अलाह, असां सुठा माण्हू न आहियूं, असां सुठा इंसान आहियूं ई कोन, असां गुनाहगार बंदा आहियूं। असीं तोखे ॿाधायूं था, महिरबानी कर इहे अबाबील पंहिंजे बचनि खे खाइनि न, प्यारु करे वठनि। सॼी राति असां ॿाॾायो पिए ऐं सुबुह जो इंतज़ारु पिया कयोसीं। ख़ैर सां सुबुह थियो, ॾिठोसीं त जीअं ई पिरे पुठी अबाबील आया ऐं जेको पहिरीं कमु हुननि कयो, उन्हनि पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजे बचे खे प्यारु करणु शुरू कयो। ख़ुदा नुसरत, हीअ नदामत जो अहसासु आहे, हीअ पंहिंजे रब जे हुज़ूर में हाज़िरी आहे उन हिसाब सां त असां केतिरा गुनाहगार आहियूं ऐं असांखे बख़्शिश इनायत थिए। रूह ते हिकिड़ो राज़ तरी आयो हुयो, अव्हांजी ख़िदमत में पेश कयुमि। उमेदु आहे अव्हां नाराज़ कोन थींदा। मुला पाक जी हिफ़्ज़ अमान में हुजो। आमीन।